नवंदरो शहर के चन्ना पाड़े जो रहवासी 10वीं क्लास जो शागिर्द से शाहानी घरां ट्यूशन सेंटर ते वञण लाइ निकिरण बाद वापस घर न मोटियो। संदसि वारसनि पारां शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻोल्हा करण बावजूद किथां बि ॾस पतो नाहे पइजी सघियो। ॿुधायूं पिया नवंदेरो नाज़ीम शहर के चन्ना पाड़े जो रहवासी 10वीं क्लास जो शागिर्द घरां ट्यूशन सेंटर ते वञण लाइ निकिरण बाद वापस घर नाहे मोटियो। संदसि वारसनि पारां शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻोल्हा करण बावजूद किथां बि ॾस पतो पइजी नाहे सघियो, जंहिं करे नींग जे घर में परेशानी वारी सूरत हाल छायल आहे। नवंदेरो मां नूर मोहम्मद सुमरो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी नूर मोहम्मद सुमरो, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नवंदेरो जे चन्ना मोहल्ला जे 15 वरियनि जो नींगर 10वीं क्लास जो शागिर्द उज़ैर शाहानी गुज़रियल ॾींहुं सुबुह जो घरां ट्यूशन सेंटर जे लाइ निकिरी वियो। जेको उन सेंटर ते वियो उन घर वापसि मोटी आयो, जंहिं करे घर वारनि काफ़ी ॻोल्हा करण बावजूद दस पतो किथां बि न पियो। नींगर जे गुमशुदगीअ जो इतला नवंदेरो थाणे ते पिणु ॾिनो वियो आहे, पर पुलिस बि इन वक़्त ताईं नींगर खे हथु न करे सघी आहे। जी महिरबानी जी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण लाइ।